ये हसीन जिंदगी ये वधंदी रही, ख्वाब हो या हवा का खबर न पई। माटली मां तो तव्हां वटि कहिड़ी ख़बर आहे? माना तव्हां छा था सम्झो इहो मूंखे ॿुधायो त थोरो। मूंखे लॻे थो त घर जो नज़्मो ज़ब्त ख़तम थी चुको आहे ऐं इते हर कोई पंहिंजी मर्ज़ी सां हली रहियो आहे। बस ख़तम। ऐं इहो नज़्मो ज़ब्त जेको आहे न उहो कंहिं सिस्टम जे तहत हूंदो आहे ऐं जेको उहो सिस्टम आहे उहो मां हाणे ठाहिण जी कोशिशि करे रहियो आहियां। तुंहिंजो सिस्टम बि महकमे मौसमियत जहिड़ो आहे जेको हमेशह ॿेड़ी ॿोड़े छॾींदो आहे ऐं पोइ मसइला क्रिएट थींदा आहिनि। माटली मां शुरू में इहे शयूं मुश्किल लॻंदियूं आहिनि पर पोइ आहिस्ते आहिस्ते हर शइ ओके थी वेंदी आहे। सम्झो थोरो तव्हां। मूंखे आहिस्ते न फौरन नतीजा घुर्जनि। फौरन नतीजा त ख़ाबनि में मिलंदा आहिनि। हाँ बाक़ी जेकॾहिं हो कमीशन वारो सिस्टम हुजे त उहा ॿी ॻाल्हि आहे। हो चवंदा न आहिनि ॾिनो पुटु छुटे जो माना अञा वक़्तु लॻंदो। मूंखे लॻे थो तूं बि पंहिंजे पीउ वांगुरु फ़लसफ़ी बणिजी वियो आहीं। फ़लसफ़ियाणा न इनखे हिकमत अमली चवंदा आहिनि ऐं इहा मां हाणे हिकमत अमली यानी इहे फ़लसफ़ा तयारु करण जी कोशिशि करे रहियो आहियां। हिकमत अमली जॾहिं कमु न करे न त उनखे छॾणु घुरिजे। मां आसानीअ सां हथ न कढंदुसि। ख़बर अथव छो? छो जो मां ज़िद्दी आहियां ज़िद्दी। ज़िद ख़तमु करण जो फार्मूलो आहे जीअं मेकअप करणु, चूनो लॻाइणु या मक्खण लॻाइणु वग़ैरह वग़ैरह। न न न न माटली मां न असांखे घर जे ख़र्चनि ते कंट्रोल करणु घुरिजे। हा जीअं असां पंहिंजे अबे खे मुंहुं ॾेखारण जहिड़ा था थियूं। वॾो फ़ाइदो आहे मिस्टर साजन खे मुंहुं ॾेखारण जो। बस ख़तमु।